सखर में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं बल्दियाती इदारनि जी शदीद नाअहली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्रेनेज जी लाइन विछाइण जे लाइ खोटरल खॾा बंदि न कया विया। गुज़िरियल राति ही वाक़ियो पेश आयो हो जिते नींगर ड्रेनेज जे खोटियल खॾे में किरी पियो। टाइम न्यूज़ CCTV फुटेज इन वाक़े जा हथ करे वरिता आहिनि। साइकिल सवार नींगर इन फुटेज में नज़र अचे पियो त जेको राति जे वक़्तु ड्रेनेज जे खोटियल खॾे में किरी पियो। बर वक़्तु उनखे इन ड्रेनेज जे पाणी मां ॿाहिरि कढियो वियो ऐं नींगर जी हयाती बचाई वई। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां ड्रेनेज जी लाइन विछाइण जे लाइ शहर जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते या लाइन विछाइण जे लाइ खॾा खोटिया विया हुआ, पर न इहा लाइन मुकमल तौर ते विछाई वई, न ई इहे खॾा बंदि करणु म्यूनिसिपल इंतज़ामिया खे यादि आयो आहे। गुज़िरियल राति इहो वाक़ियो पेश आयो जिते नींगर ड्रेनेज जे लाइ खोटरल खॾे में किरी पियो। इन खॾे में पाणी भरियल हुयो। बर वक़्तु उते मौजूदु माण्हुनि इन नींगर खे ॿाहिरि कढी वरितो ऐं नींगर जी हयाती बचाई वरिती वई आहे। तफ़सील मालूम कयूं था सखर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, रुगो इहो हिकिड़ो हंधु न हूंदो, शहर जे केतिरनि ॿियनि हंधनि ते बि अहिड़ी तरह खॾा खोटियल आहिनि। इंतिज़ामिया खे इहो यादि कॾहिं ईंदो त इहे खॾा बंदि बि करणा आहिनि? जी बिल्कुलु अमीर, तव्हां दुरुस्त चयो, छो जो सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ही जेके म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे या मुख़्तलिफ़ इदारा हुजनि उन्हनि पारां पाइप लाइनूं विछाइण लाइ या ॿियो तरक़ियाती कमु करण लाइ इहो खोटाई वारो अमल जारी हुजे थो पियो। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां सखर ते मंज़िल मस्जिद गाह ॿाहिरां, जिते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां पाइप लाइन विछाइण लाइ हिकु वॾा खॾा खोटिया विया आहिनि। मां कैमरामैन खे चवंदुसि त तव्हांखे कैमरा जी अख सां उहे खॾा ॾेखारे त ही वॾे पैमाने ते इहे खॾा खोटिया विया आहिनि। हितां जी इंतिज़ामिया जो चवणु आहे त ही जेके ड्रेनेज जा खॾा आहिनि लॻभॻि 4 खां 5 फुट इहे गहरा आहिनि, जिन में पाणी मौजूदु आहे। गुज़िरियल राति देर सां मंज़िल मस्जिद गाह जो हिकिड़ो तालिब इल्मु आहे जेको मस्जिद अची रहियो हुयो त इहो हिन खॾे में किरी पियो, जंहिंजे नतीजे में हू हुनजी जेके हुते मंज़िल मस्जिद गाह जी जेका इंतिज़ामिया आहे उहा हुते मौजूदु हुई, जंहिं पारां वक़्तु सिर हिते पहुची हुन ॿार जी हयाती त बचाई वई, पर उहो ॿारु ॿुधायो पियो वञे त बीमार आहे। हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही मस्जिद गाह वारो इलाइक़ो आहे जिते ही वॾे पैमाने ते खॾा खोटण खां पोइ इंतिज़ामिया शायदि उनखां विसरी वियो आहे त हिकु कमु तरक़ियाती कमु कराइण खां पोइ हिते इहो कमु मुकमल बि कराइणो आहे, छो जो ही रिहाइशी आबादियूं आहिनि जिते वॾी तादाद में माण्हुनि जी आमदरफ़्त हुजे थी पई, पर जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि पारां के बि जोगा क़दम न पिया खया वञनि। तंहिं करे तमामु घणा मसइला दरपेश आहिनि। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि इहा सूरत हाल आहे। हिते मंज़िल मस्जिद गाह जी इंतिज़ामिया सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही वाक़ियो केॾीमहिल पेश आयो, कॾहिं जो पेश आयो आहे ऐं ही कॾहिं खां खॾा खोटियल आहिनि। अदा ही जेको छोकिरो तालिब इल्मु किरियो आहे उहो हितां जो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही मदरसो मंज़िल गाह पाकिस्तान जी हिकु तारीख़ी इदारो आहे। पाकिस्तान जो हिकिड़ो तारीख़ी इदारो आहे ऐं हिन जे ही मुसलसल रोड खां जेका पाइप लाइन पाणी जी पियल आहे उहा पाकिस्तान ठहण खां पहिरियां जी पियल आहे। ही मुसलसल फाटंदी रही आहे ऐं असीं इंतिज़ामिया सां, म्यूनिसिपल अफ़सरान सां, एडमिनिस्ट्रेटर सां वञी करे मुलाक़ातूं कयूं आहिनि। हीअ असांखे तमामु परेशानी आहे जो मुसलसल हिन मां पाणी हली रहियो आहे। पोइ हिनखे आरज़ी बंदि करे वेंदा आहिनि, वरी उहो खुलंदो आहे, वरी आरज़ी बंदि करे वेंदा आहिनि ऐं केतिरियूं बजेटूं आयूं आहिनि। असां उनखे चवंदा रहिया आहियूं, उहे असांखे चवंदा आहिनि त असां हिननि जो निज़ाम रखियो आहे, लेकिन थियो कुझु बि न आहे। हींअर कल्ह जेको आहे हिनखे खुटाई करे विया आहिनि। 4 खां 5 फुट ही गहरो इलाइक़ो आहे पाणी जो हेठि। हिकिड़ो नंढड़ो तालिबुल इल्मु उहो हितां गुज़रंदे इन मां किरी पियो ऐं इतफ़ाक़ सां असांजो ॿियो तालिबुल इल्मु जेको हुयो उहो ॿाहिरि निकितो त हू हुन में उहो वञी करे उनखे ॿाहिरि कढी आयो। कढण खां बाद में एॾो पाणी ज़हरीलो आहे नालियुनि जो, जे तालिबुल इल्मु उनखे कढियो आहे उहो बि हिन वक़्तु ताईं बीमार आहे। असां उनजो बि इलाजु करायूं पिया ऐं जेको पहिरियों ॿार हुयो उनखे वरी मुश्किल सां वात खां पाणी वग़ैरह गंदो कढी करे इहे ॿिन्हिनि जी हालति जेको आहे हिन वक़्तु बहितर आहे। लेकिन इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं जूं बि तूं जी नथी चुरे ऐं इन अहिड़ा इलाइक़ा केतिरा ई आहिनि असांजे सखर जा जेके मुसलसल गटर खुलियल आहिनि, जिते जानवर बि किरनि था पिया ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार स्कूल जो सुबुह जो किरनि था। हीअ त इतफ़ाक़ अगरि नज़र अची वियो, जेकॾहिं को न हुजे त ॿार जी जेको आहे ज़िंदगी ज़ाया थी वञे। असीं गुज़ारिश कयूं था पिया इंतिज़ामिया खे ऐं अवां जे तवसुस जे वास्ते सां त फिलफोर हिन खे पाइप लाइन खे दुरुस्त करार ॾिनो वञे ऐं हिन खे जेको आहे खॾनि खे पूरियो वञेसि।
अच्छा तव्हां ॿुधाइजो ही कॾहिं खोटराई थी आहे ऐं जेको तालिब इल्मु किरियो आहे उनजी उमिरि घणी आहे हाणे तबियत कीअं अथसि? तक़रीबन साईं 3-4 ॾियारा थी विया आहिनि हिन जी खोटराई थी वई आहे किरेन सां ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी एतिरी न हली आहे जे किरेननि सां ही खॾा त जेको आहे सो खोटिया अथऊं उन्हनि खे बंदि न कयो वियो आहे। हालांकि हीअ डिमेज थियल लाइन पाइप पाणी वारी हुई। राति जो जीअं जो असांजा हीअ सवें तुलबा हितां जा शहरी बि पढ़ंदा आहिनि, मुसाफ़िर बि आहिनि ऐं हीअ सिंध जे वॾे 3 नंबर शहर सखर में हिकिड़ो दीनी इल्मी इदारो जामिया हमादिया मंज़िलगाह सखर आहे। जीअं जो उहो पढ़ाई करे ॿार निकितो त साइकिल ते उहो साइकिल समेत वञी करे इन खॾे में किरियो। तक़रीबन 10-15 मिंट उहो तड़पंदो रहियो ऐं जेको आहे सो कोई हिनखे ॾिसण वारो न हुयो। अचानक ई ॿियो तुलबा को कम सां निकितो, जीअं जो निकितो त उन खां बाद में उनखे कढण जे लाइ उहो बि इन खॾे में वियो, उहो बि न निकिरी सघे पियो ऐं हू जेको नंढड़ो तालिब इल्मु हो उहो बेहोश थी वियो। उनखे ॿाहिरि कढी करे जेको आहे सो मदरसे आंदो वियो ऐं जेको उहो बि बीमार आहे। जेको तुलबा लथो उनखे बचाइण जे लाइ उहो बि बीमार आहे। उनखे हाणे असां फारूक असांखे थोरो इहो बि ॿुधाइजो त उन खां बाद में असां एडमिन सखर खे असां वीडियो मोकिली, असां MC सखर खे ऐं बल्दिया घणा तालिब इल्मु? तक़रीबन 400-500 तुलबा हितां जा आहिनि ऐं शहरी जेके वीचारा उहे पढ़ी करे तालीम पिराए करे वरी इहे ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बि एॾा खॾा आहिनि या सिर्फ़ु हिते आहे? न तक़रीबन तव्हां ॾिसंदव त बंदर रोड ते तव्हां ॾिसंदव, वाटर सप्लाई जे अॻियां ॾिसंदव ऐं जिथे हिननि खे वणे थो उते ही खॾा खोटियूं हलिया वञनि था। कोई इंतिज़ामिया एॾी न थी चुकी आहे। हूअं त शहर त गंदगी जे वर चढ़ी वियो आहे पर असां उन्हनि खे दरख़्वास्तूं कयूं उन ते कोई अमल न थिए पियो। त मां वज़ीर आला सिंध खे ऐं सिंध हुकूमत खे गुज़ारिश कयां थो त ख़ुदारा शहरनि ते रहम ऐं करम कयो वञे ऐं जेका खोटराई आहे इनखे मुकमल कमु करायो वञे। जी हमीर फारूक असांखे इहो ॿुधाइजो त मस्जिद ऐं मदरसे जे इंतिज़ामिया जो त मौक़िफ़ साम्हूं आयो, इहा वीडियो जॾहिं साम्हूं आई आहे सोशल मीडिया ते वायरल आहे, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जो को इन ते मौक़िफ़ साम्हूं आयो त इहे खॾा कॾहिं बंदि कया वेंदा? शहर जे ॿियनि केतिरनि हंधनि ते इहा ई सूरत हाल आहे? जी अमीर सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाइपलाइन जी दुरुस्तगी या वरी ॿियनि मामरनि जे हवाले सां खोटराई त कई वई आहे पर मुख़्तलिफ़ इलाइक़ा जीअं तव्हांखे भाऊ बि ॿुधायो त सखर जो बंदर रोड हुजे, पुराणो सखर हुजे या वरी स्टेशन रोड हुजे या मीनारा रोड हुजे, उन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे खॾा खोटिया विया आहिनि पर उहे बंदि न आहिनि थी सघिया। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर सां असांजो राब्तो थियो आहे जंहिंजो चवणु आहे त हिते जेको मंज़िल मस्जिद गाह ॾाढो जेको पाइपलाइन विछाइण लाइ कमु जारी हुयो ताज़ी खोटराई कई वई आहे, उनजो कमु जल्दी मुकमल कयो वेंदो। जॾहिं त हुतां जी जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त जेको तरक़ियाती कमु आहे उहो जल्द मुकमल कंदो। अलबत्ता जेके शहरी आहिनि उहे उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हीअ मंज़िल मस्जिद गाह वारो जेको रोड आहे उहो क्रेन जी मदद सां खोटराई कई वई आहे। हिते तक़रीबन वॾी तादाद में जेके तालिब इल्मु पढ़नि था पिया, हिन सां गॾु हीउ जेको इलाइक़ो आहे उहो गतियल आबादी सां तालुक़ु रखंदड़ आहे। हिते वॾी तादाद में स्कूल बि आहिनि, हिन सां गॾु ॿिया इदारा बि मौजूदु आहिनि पर हिन जेको जोगा उपाउ न वठणु सबबु गुज़िरियल राति इहो देरि सां इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंजे नतीजे में हिन मासूम शागिर्द जी जान बि ज़ाया थी सघे पई पर वक़्त सिर जेके हुन जा ॿिया स्टूडेंट हुया, ॿिया जेका दोस्त हुया, उन्हनि जे पहुचण ते उनजी जान बची वई ऐं जेको आहे नौजवान जेको नींगर आहे मासूम उहो महफ़ूज़ थी वियो। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बि साॻी सूरत हाल आहे, तंहिं करे सखर जे शहरनि पारां लाॻापियल इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त इहे जेके तरक़ियाती कम वरनि खां रोड जो शिकार आहिनि उहे तरक़ियाती कम। ठीकु आहे फारूक, हाणे इहा वीडियो साम्हूं आई आहे पर सखर जी इंतिज़ामिया उन ई सुस्त रफ़्तारी सां इहो कमु मुकमल कंदी। वाज़े रहे त सखर जी तरक़ी जी दावा कंदी रही आहे हुकुमरान जमायत ऐं सिंध गवर्नमेंट, जॾहिं त सखर जी तरक़ी जो ज़िक्र अदालत में बि थींदो रहियो आहे। सखर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पाइपलाइन्स विछाइण जे लाइ, ड्रेनेज जे लाइ इहे खॾा खोटिया विया पर बंदि बि करणा आहिनि। इहो कमु म्यूनिसिपल इंतिज़ामिया खां विसरी वियो आहे। गुज़िरियल राति ही वाक़ियो पेश आयो जिते नींगर साइकिल ते हुयो ऐं इन खॾ में किरी पियो, फौरी तौर ते उनखे ॿाहिरि कढियो वियो। ॿी सूरत में जानी नुक़सान बि थी सघे पियो पर इन वाक़िए खां पोइ बि इंतिज़ामिया को वाज़े मौक़िफ़ न ॾेई सघी।